आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीरी चीफ ऑफ डिफेंस फोर्स तौर मुकर्ररी ऐं एयर चीफ मार्शल सईद अहमद बाबर सिद्धू जे मुद्दे में बाद जा नोटिफिकेशन जारी। फील्ड मार्शल आसिम मुनीर 5 सालनि लाइ चीफ ऑफ डिफेंस फोर्स हूंदो। बचाव वारी वज़ारत सदरासी पुलिस ज़रदारी जी मंज़ूरी खां पोइ नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन बाबति वाविला कंदड़नि खे क़ौम खां माफ़ी वठणु घुर्जे। मुल्की दिफ़ा हिकु दफ़ो ॿीहर मज़बूत थी वियो आहे। पाकिस्तान स्ट्रक्चरल तब्दीलियूं करे दुश्मन खे विॼारे छॾियो आहे। समूरनि फोर्सनि लाइ हिकु मुतहद कमांड क़ाइमु कई वई आहे। ओभर ऐं ओलह जी सरहदनि खे मज़बूत कयो। हाणे दुश्मन खे ज़रूरत न थींदी। सुत्सम वापारु वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़। वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनावला जो चवणु आहे त जमहूरियत डेडलॉक पर डायलॉग सां अॻिते वधंदी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 2 भेरा पार्लियामेंट में गॾिजी विहण जी ॻाल्हि कई आहे। तहरीक इंसाफ़ जी क़यादत कंहिं सां बि ॻाल्हियुनि लाइ तयारु न आहे। कैदी सां मुलाक़ात बाबति कुझु असूल तइ थियण घुर्जनि। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ अहम प्रेस कॉन्फ्रेंस करे रहियो आहे। प्रेस कॉन्फ्रेंस में मुल्की अंदरूनी ऐं सरहदी सिक्योरिटी ते ॻाल्हियूं कई वेंदियूं। पाकिस्तान सऊदी अरब में अफगानिस्तान सां ॻाल्हियुनि बाबति अफ़वाहुनि खे रद्द करे छॾियो। बर्डी ऑफिस जे तर्जुमान ताहिर इंदिराबी जो चवणु आहे त सऊदी अरब में पाकिस्तान ऐं अफगानिस्तान बाबति ॻाल्हियुनि जी खेनि का बि ॼाण नाहे। पाकिस्तान तुर्किया जी टियाकड़ वफ़द जी आजियां कंदो। ॻाल्हियुनि लाइ बि तयारु आहे। तुर्किया जे वफ़द तरफ़ां अञा ताईं दौरो न करण जो सबबु पाकिस्तान जो सहकार न करणु नाहे। अफगानिस्तान सां सरहदूं मौजूदा सूरतहाल सबबु बंदि कयूं वयूं आहिनि। फ़िलहाल सरहदूं रुॻो इमदादी कार्रवाइनि लाइ खोलियूं वयूं आहिनि। वॾे वज़ीर मादल अली शाह तरफ़ां जून 2027 में घोटकी कंदकोट पुल जी इफ़्तिताह जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर मादल अली शाह जी सदारत हेठि पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप पॉलिसी बोर्ड जो इजलास। सूबाई वज़ीर सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमर जो चवणु आहे त ट्रैफ़िक निज़ाम वधीक बहितर करण जी ज़रूरत आहे। ट्रॉलर ऐं मोटरसाइकिल में टकरु थिए थो त ज़रूरी नाहे त ॾोहो ट्रॉलर ड्राइवर जो ई हुजे। केस टू केस हादसनि जो जाइज़ो वरितो वेंदो आहे। ट्रैफ़िक कानूननि ते मुकमल तौरु अमल करणो पवंदो। कराची ऐं हैदराबाद जे वॾनि रोडनि ते पीपल्स बस सर्विस हलाइण जी कोशिश कई पई वञे। सुठी ॻाल्हि आहे त ॿिया सूबा बि EV बसनि ते मंसूबे ते अमल करे रहिया आहिनि। इस्लामाबाद जी अदालती तकरारी ट्रेड केस में तहरीक इंसाफ़ अॻवान शहज़ाद अकबर खे इश्तिहारी करार ॾेई छॾियो। गिरफ़्तार करण जो हुकुम अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त शहज़ाद अकबर केतिराई भेरा तलब करण बावजूदि अदालत में पेश न थियो आहे। सिंध TV नेटवर्क जे सॾ ते औरत जी आज़ादी सिंध जी ख़ुशहाली जे सिरे हेठि सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण जूं तयारियूं वधीक तेज़। दौड़ में जैस्कम तरफ़ां सक़ाफ़ती जलसो सक़ाफ़ती वेस वॻा पहिरें शिरकत। कुनरी चूंडके फरीदाबाद जे स्कूलनि में सक़ाफ़ती तक़रीबूं। सिंधी गीतनि ते रक़्स। रियासती में सक़ाफ़ती तक़रीब फनकारनि सुरनि जी वर्खा करे माण्हुनि खे झुमाए छॾियो। निंदे में मौसीक़ी जी महफ़िल फनकार हमीद अंसारी ऐं ॿिनि तरफ़ां सुरनि जी वर्खा। जैकबाबाद में सिंध तरक़ी पसंद पार्टी जी सक़ाफ़ती ॾियारे जे सिलसिले में रैली। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि जे नतीजे में 3 ॼणा फौत। मदई जी वेझो ट्रक ऐं मोटरसाइकिल में टक्कर, 2 जवान फौत, 1 ज़ख़्मी। फौतिन जी अब्दुल सलाम दल ऐं महफूज़ अहमद दल तौरु सुञाणप। शिकारपुर में ट्रॉलर ऐं मोटरसाइकिल में टक्कर सबबि 2 जवान फौत। मीरपुर साकरे वेझो पुलिसरा तौरु गुम थी वियल नौजवान नूरुद्दीन विंद जे अख़बार जी तस्दीक़। धाड़ेलनि मुखी जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल करे छॾी।
एशिया सीरीज़ जे ॿिए मैच जी पहिरीं इनिंग्स में इंग्लिश टीम 334 रननि ते ऑल आउट। फास्ट बॉलर मिचेल स्टार्क जूं 6 विकेटूं। ऑस्ट्रेलियाई टीम जी बि ज़बरदस्त शुरूआत। ओपनर जैक जी शानदार 50 ॿिनि विकेटनि जे नुक़सान ते 172 खां वधीक रन्सूं।